जी नाज़रीन, करमपुर मावा से ताज़ा तरीन खबर की आगाही शेयर कंदा हलूं तो चाचड़ बिरादरी तरफा मूवी दोस्त मोहम्मद चाचड़ की बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ब्लॉक करे चिज़लाबाद लाड़ो वटे धरणो हयो आहे। करमपुर भरिसां करमपुर थाने की हद ॻोठ सईद अहमद बिजाणी में 20 ॾींहं अॻु मच्छी के फार्म ते चौकी ॾींदड़ चौकीदार दोस्त मोहम्मद चाचड़ के नामालूम हथियारबंद अगवा करे नामालूम हंध खणी विया हुआ, जैसे इन वक्त ताईं हद की करमपुर पुलिस तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस 20 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न कराए सघी आहे। संदसि तुर्त बाज़ियाबी लाइ वारसन पारां अलीशेर चाचड़, अब्दुर्रहमान चाचड़, रईस सवायो चाचड़, खान मोहम्मद चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क़ुरान पाक साण खणी रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई चिज़लाबाद लाड़ो वटे सुबुह खां वठी बारिश में धरणो हयो आहे, जेको इन वक्त ताईं जारी आहे। मूवी मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मूवी दोस्त मोहम्मद चाचड़ जी बाज़ियाबी तुर्त अमल में न आई त हर आए ॾींहुं रोड ते धरणो हणी वेहंदासीं। ॿिए तरफ़ यादि रहे त बारिश में जारी धरणे सबबि मुल्क जे चइनी सूबनि ईंदड़ वींदड़ ट्रैफिक रोड जे ॿिन्ही पासनि खां काफ़ी किलोमीटरनि ताईं बीहजी वई आहे। हिन वक़्त ताईं को बि पुलिस जो आला अमलदार मुगविन के वारसन से गालियों करण न पहुतो है। जी नाज़रीन, करमपुर में अवां सां ताज़ा तरीन खबर की आगाही शेयर कंदा हलूं तो चाचड़ बिरादरी तरफा मूवी दोस्त मोहम्मद चाचड़ की बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ब्लॉक करे चिज़लाबाद लाड़ो वटे धरणो हयो आहे। जी नाज़रीन, करमपुर में अवां सां ताज़ा तरीन खबर की आगाही शेयर कंदा हलूं तो चाचड़ बिरादरी तरफा मूवी दोस्त मोहम्मद चाचड़ की तुर्त बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ब्लॉक करे टायरन के बाहियूं ॾेई रोड ते धरणो हयो आहे। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।